अहिड़ो तासुर न ॾिजे जंहिंसां हिन मुबारक महीने जो जेको मक़ाम आहे उहो मजरूह थिए। त कंहिं मुस्लमान जे लाइ इहो जाइज़ कोन्हे त सरे आम खाइण पीअण जूं शयूं कंहिं काफ़िर खे इस्लामी मुआशिरे में ॾियनि, छो त इस्लामी मुआशिरे में रमज़ान जो एतिराम करणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे उज़ुर बि आहे त उन जे लाइ बि सरे आम खाइण पीअण जाइज़ कोन्हे। अॻियो सवाल आहे शेख अब्दुलसमद मदनी साहब खां। बदीन मां हाफ़िज़ बिनियामिन बलोच साहब सवाल कनि था त रमज़ान मुबारक में अक्सर करे ॾिठो वियो आहे त सरे आम होटलूं वग़ैरह असां वटि खुलियल रहंदियूं आहिनि, इन हवाले सां शरीयत असांजी छा रहनुमाई करे थी? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद। वाक़अतन असांजे मुआशिरे खे ॾिसी करे हिकिड़ो अहम मसइलो इहो पैदा थिए थो। आम तौर ते असांजी सिंध जे अंदरि होटल खुलियल रहनि था, माण्हू खाईंदा पीअंदा नज़र अचनि था। शरई हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त इहो करणु बिल्कुलु जाइज़ कोन्हे। इस्लामी मुआशिरे में हुजणु त ईअं खपे त रमज़ान मुबारक जे हवाले सां ख़ुसूसी एहतराम करणु खपे ऐं अहिड़ो तासुर न ॾिजे जंहिंसां हिन मुबारक महीने जो जेको मक़ाम आहे उहो मजरूह थिए। हाणे हिते जेका शइ असांखे मालूम थिए थी उहा इहा आहे त रमज़ान मुबारक में अहिड़े नमूने आम होटलुनि जो खुलणु ऐं माण्हुनि जो ईअं खाइण पीअण बग़ैर रोक टोक जे आम जेको इहो कयो वञे थो, शरई लिहाज़ सां इहो बिल्कुलु दुरुस्त कोन्हे। बल्कि जेकॾहिं असां ॾिसूं त इस्लामी मुआशिरे में जीअं असांजो मुल्क आहे पाकिस्तान, इन हवाले सां कानून बि मौजूदु आहिनि एहतराम रमज़ान जे हवाले सां, त इहो क़तअन बिल्कुलु जाइज़ कोन्हे। बल्कि फ़ुक़हा त एसि ताईं लिखनि था त कंहिं मुस्लमान जे लाइ इहो जाइज़ कोन्हे त सरे आम खाइण पीअण जूं शयूं कंहिं काफ़िर खे इस्लामी मुआशिरे में ॾियनि, छो त जेके काफ़िर आहिनि उन्हनि खे बि खपे त इस्लामी मुआशिरे में रमज़ान जो जेको एतिराम आहे उन खे साम्हूं रखनि ऐं मुस्लमान उन्हनि खे इहो सेखारनि त असां सां गॾु जेकॾहिं तव्हांखे रहणो आहे त रमज़ानुल मुबारक जो तव्हांखे एतिराम करिणो पवंदो। इहो हिकु ज़रूरी मामिलो आहे। ऐं जीअं अल्लाह ताला जो फ़रमानु आहे त वतआवनु अलल बिर्रि वतक़वा वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान, त इहो होटलुनि खे खोलणु ऐं उन में माण्हुनि खे खाराइणु इहो वाज़िह नमूने सां गुनाह ते हिकिड़ो ताउन आहे जेको माण्हू उन सां करे थो। बिल्कुलु क़तअन इस्लाम उन जी इजाज़त कोन थो ॾिए इन हालत में त आम तौर ते होटल खुलियल हुजनि। बल्कि इमाम रमली रहमहुल्लाह निहायतुल मुहताज में उनजो इहो कौल मौजूदु आहे त उहो चवे थो त मुंहिंजो वालिद, उनजो वालिद हिकु फ़क़ीह हुयो, उनजी इहा फ़तवा हुई त जेके ग़ैर मुस्लिम आहिनि, जेके काफ़िर आहिनि, उन्हनि खे बि रमज़ान जे ॾींहंनि में का शइ विकिणी ख़रीदो फ़रोख़्त करे नथी सघिजे, छो त इस्लामी मुआशिरे में रमज़ान जो एहतराम करणु ज़रूरी आहे। ऐं जेकॾहिं कोई इहो मुस्लमान ईअं करे थो त इहो बिल्कुलु नाजाइज़ करे थो। ऐं जेकॾहिं वलीउल अमर आहे, जेकॾहिं जेके हुक्मरान आहिनि उन जा कानून आहिनि त उन्हनि खे ॿुधाइणु खपे त सख़्ती सां इन मामले खे उहे रोकनि ऐं रमज़ान जो जेको एहतराम आहे उहो जीअं असांजे मुआशिरे में नज़र अचणु खपे। इहो ई इस्लामी मुआशिरे जी हिकु वाज़िह निशानी आहे। त उन जे लाइ इहो जवाबु आहे त आम तौर ते जेके होटल खुलियल हुजनि था या शयूं ख़रीदो फ़रोख़्त थी रही हुजे थी, खाइण पीअण जी शयूं, हिते फ़ुक़हा ॿ शयूं ज़िक्र कयूं आहिनि, उनजो ज़िक्र बि कंदो हलां। हिकु शइ इहा आहे त उहा शइ जेका फ़ौरी तौर ते खाई सघिजे थी, मसलन जीअं जूस आहे, आइसक्रीम आहे, चांहि आहे, हीअ माण्हू जॾहिं वठंदो त फ़ौरन उनजो इस्तेमालु कंदो। त फ़ुक़हा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त इहा शइ कंहिं काफ़िर खे बि विकिणी नथी सघिजे ऐं उन खे विकिणणु कंहिं काफ़िर खे बि जाइज़ कोन्हे। ऐं मुस्लमान जे लाइ त ज़ाहिर आहे मामिलो ई अलॻि आहे। ऐं ॿी शइ उहा आहे जेका फ़ौरी तौर ते इस्तेमालु नथी थिए, जीअं
दालियूं आहिनि, चांवर आहिनि, को माण्हू ख़रीद करे थो, त इहे शयूं जेके फौरी तौर ते नथियूं खाई सघिजनि ऐं आम तौर ते इहा बि ख़बर कोन्हे त हीअ माण्हू हींअर खाईंदो या बाद में खाईंदो, त उहे शयूं विकिणण जी गुंजाइश आहे। बाक़ी उहे शयूं जीअं होटलनि जो ज़िक्र आहे, त होटलनि में त उहे ई शयूं खाधा पचनि था, चांहि तयारु थिए थी, जेके माण्हू मौक़े ते ई खाइनि था, त उनजो कारोबार करणु ऐं इहे होटल खणणु इहे बिल्कुलु नाजाइज़ आहिनि। अलाह ताला असांखे सम्झाइण वारी तौफ़ीक़। अच्छा, इन ई सुवाल जे ज़मीननि इहा बि शइ अचे थी त रोज़ेदार जे साम्हूं का शइ खाइण पीअण जे हवाले सां छा थी शरीयत असांजी रहनुमाई करे? हिते हिकु ॻाल्हि अहम आहे, उहा इहा त हिकु त उहो माण्हू जेको शरई उज़्र जे तहत हुन रोज़ो छॾियो आहे, यानी शरीयत हुनखे इजाज़त ॾिनी आहे, जीअं फमन कान मिनकुम मरीज़न अव अला सफ़रिन, जेको बीमार हुजे या मुसाफ़िर हुजे, शरीयत उनखे रोज़ो छॾण जी इजाज़त ॾिनी आहे, उहो बाद में पंहिंजे रोज़े जी क़ज़ा ॾेई सघे थो। हाणे हिते ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो माण्हू मशहूरु आहे, सभिनी खे ख़बर आहे त हीउ बीमार आहे, सभिनी खे ख़बर आहे त हीउ मुसाफ़िर आहे, सफ़र जी हालत में आहे, त उहो माण्हू जेकॾहिं खाए त उनजे लाइ दुरुस्त आहे। ऐं जेकॾहिं को अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे उज़ुर बि आहे पर माण्हुनि खे ख़बर कोन्हे हिन जो उज़ुर आहे या न, हीउ मुसाफ़िर आहे या न, या हीउ बीमार आहे या न, त उनजे बारे में बि फ़ुक़हा जीअं शेख इब्न बाज़ रहमहुल्लाह जी इहा फ़तवा आहे त उन जे लाइ बि सरेआम खाइणु पीअणु जाइज़ कोन्हे, छो त माण्हू उन जे बारे में बुरो सोचींदा त हीउ कहिड़ो माण्हू आहे जेको रमज़ान जो एतिराम नथो करे, त हिन तफ़सील खे साम्हूं रखणु खपे। बाक़ी जेकॾहिं शरई उज़र वारो माण्हू आहे त उहो रोज़ेदार जे साम्हूं जेकॾहिं खाए त उन में का हर्ज जी ॻाल्हि कोन्हे। ऐं इहा ई फ़तवा आहे शेख मुक़बिल अलवादी, जेको यमन जो हिकु अज़ीम मुहदिस थी गुज़रियो आहे। जज़ाकल्लाह वसम जज़ा बारकल्लाह फ़ीक। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।